धन खे किथे वठी वञी का शइ खाराइण छॾणु इहो हिकिड़ो मोहबत जो इज़हार आहे। वाह वाह वाह। हिकिड़ो उन सां जेको आहे सो शफ़क़त जो इज़हार आहे। बाक़ी हाणे आउं करे करे सोचींदो आहियां त आउं कंहिं ते को कमु रखां या का फीस रखां त जेको कुझु आउं माना सेखारियां थो अल्हम्दुलिल्लाह उन जी क़ीमत एतिरी आहे जो मूंखे ख़ुदि बि माना उहो तमामु घटि मुआवज़ो मालूम थींदो आहे। ऐं ॿिए पासे रब पाक मुंहिंजो रोज़ी रिज़्क़ जो सिलसिलो मुंहिंजो सही नमूने सां रखियो आहे त आउं जेके ख़ासि तौर ते जेके मुंहिंजा ग़रीब जेके शागिर्द आहिनि आउं चाहींदो आहियां त थोरी घणी आउं ख़ुदि उन्हनि जो जेको आहे सो उन्हनि सां हिकिड़ो पंहिंजो सभु शयूं उन्हनि सां वंड कयां। बाक़ी जेको आहे सो उन्हनि ते कंहिं क़िस्म जो बोझ बणिजण जी कोशिशि न कंदो आहियां। इन जो सबबु इहो आहे त हीउ जेको मूं वारो कमु आहे न उन जी क़ीमत इहा 3000 5000 8000 10000 20000 कोन्हे। इहा हिकिड़ी हिकिड़ी शइ जेका असां वटि आहे न इहा करोड़ूं अरबूं रुपयनि जी शइ आहे। वाह। ऐं उहे माना या त मुंहिंजो उन शागिर्द सां एतिरो लॻाव एतिरो शफ़क़त ऐं एतिराम वारो रवैयो जेको आहे सो क्रिएट थिए जो इहे शयूं ऐं उनखे पंहिंजे दिलि सां कढी पंहिंजो औलाद सम्झी ॾेई छॾियां। इहे पंहिंजे औलाद खे माण्हू जेकॾहिं महिल का शइ ॾींदो आहे त इहो कोन सोचींदो आहे त हिन जी क़ीमत घणी आहे। सही। जॾहिं पर शागिर्द जेॾी महिल उन लाइक़ु बणिबो ऐं मूंखे पाण मूं वटि पंहिंजो पाण खे ईअं महसूसु कराईंदो त जीअं पंहिंजे हिकिड़े औलाद वांगुरु मुंहिंजो थी रहे ऐं मुंहिंजी दिलि चवे त आउं उनखे उन सां वंड करियां शेयर करियां त थी सघे थो इहे शयूं ऐं चांहि बि पंहिंजे तरफ़ां आउं ॾेई छॾियां प्यारे छॾियां। सही ॻाल्हि आहे। अच्छा तमामु बहितरीनु। अच्छा हाणे छा आहे जो असां क्लासिकल रागी ऐं उस्ताद ऐं पंडित मियां अज़हर हुसैन समू साहब खां मौसीक़ी जे बारे में त मतिलबु काफ़ी मतिलबु कचहरी कईसीं। अच्छा मूंखे इहा परमिशन ॾियो त मूं वटि तव्हांजा वीडियो क्लिप्स पिया आहिनि। क्लिप छा तव्हांजा आइटम्स मूं वटि रिकॉर्ड पिया आहिनि। मूंखे अगरि इजाज़त हुजे त असां पंहिंजे नाज़रीन जे लाइ हितां खां वरी हिकिड़ो तव्हांजो आइटम बि हिन पंहिंजे वीडियो में हणी छॾियूं जीअं नाज़रीन तव्हांजो राग बि ॿुधी सघनि। मूं अॻे तव्हांखे मना कई आहे बसि पोइ मां तव्हांखां इजाज़त वरिती आहे। अच्छा तव्हांजी वॾी महिरबानी आहे ऐं तव्हां सां कचहरी कंदे ॾाढो मज़ो थो अचे पर हिकिड़ो प्रोग्राम जो असांजो टाइम बि आहे। असां पंहिंजे नॉर्मल टाइमिंग खां वधी आहियूं पर तव्हां सां अञा कचहरी कंदासीं। पर नाज़रीन खे मां माना हैरत में आहियां। मां तव्हांजी ऑफिस में आयुसि तव्हां न्यूयॉर्क पुलिस जा तव्हां वटि बैजिस पिया आहिनि ऐं वर्दी जा तव्हांजा जेके आहिनि अज़हर हुसैन ऐं तव्हांजा क्राउन्स माना NYDP जा पिया आहिनि। इहो भला कीअं तव्हां अमेरिका में को पुलिस में ऐं USA पुलिस में हितां डेपुटेशन ते वियोसि। अच्छा USA पुलिस में डेपुटेशन ते विया हुआ। हुते बि मूं बतौर कैप्टन हुते कमु कयो। अच्छा काफ़ी अरसे जे लाइ कुझु अरसे कमु कयो हुते। NYPD आहे जेका न्यूयॉर्क पुलिस। हा NYPD पुलिस न्यूयॉर्क पुलिस डिपार्टमेंट उन जी जेका ट्रेनिंग अकेडमी आहे जी जेका हुते पुलिस खे तरबियत ॾींदा आहिनि उते मूं तरबियत वरिती बि। सही। ऐं न सिर्फ़ु तरबियत वरिती पर उनखां पोइ कुझु अरसो वरी उते तरबियत ॾिनी बि। वाह 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 वाह। न्यूयॉर्क पुलिस में सो इहा यूनिफॉर्म तव्हां ॾिठा हूंदा बिल्कुलु उहे बेचिस त इहो उते असांखे हूंदा पर हाणे ज़ाहिर आहे हिते जेको असां यूनिफॉर्म पायूं था उन में फ़र्क़ु आहे। त माण्हू मूंखे चवंदा आहिनि इहे बेचिस लॻाए छॾ। आउं चवंदो आहियां बसि हेॾी ज़रूरत कोन्हे। अच्छा इहे तव्हां बेचिस पाण पंहिंजी यूनिफॉर्म ते लॻाए सघो था इहो हलो आहे? ज़ाहिर आहे उन्हनि असांखे इन लाइ त ॾिना आहिनि। अच्छा तव्हां मतिलबु लॻायो नथा? हा तव्हां वञी पंहिंजो लॻायो पर आउं असांजे सिंध पुलिस खे न्यूयॉर्क पुलिस खां वधीक बहितर सम्झां थो। अच्छा। ऐं मूंखे सिंध पुलिस सां प्यार आहे त उहे बेचिस पाऊं उहो सिंध पुलिस जा लॻाया। वाह तमामु बहितरीनु। अच्छा माण्हू खणी असांखे छा बि सम्झनि पर पुलिस डिपार्टमेंट में के माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके इहो मुंहिंजो ज़ाती तजुर्बो बि तव्हांखे ॿुधायां ऐं वॾी ज़िमेदारी सां ॻाल्हि पियो कयां त उहे अलाह जा वली आहिनि। वाह ज़िंदाबाद। हा हर माण्हू हिकु जहिड़ो कोन्हे। सही ॻाल्हि आहे। के माण्हू अहिड़ा आहिनि जेके वाक़ई अलाह जा वली आहिनि ऐं थी सघे थो त उन्हनि जी दुआ ऐं पिट सां माण्हुनि जा ॿेड़ा पार थियनि। उहे अहिड़ा कम कनि था जेको अलाह बि उन्हनि मां राज़ी हूंदो ऐं अलाह जी मख़लूक बि उन्हनि मां राज़ी। अहिड़ा माण्हू आहिनि। इन करे इन डिपार्टमेंट जो हिसो हुजणु ऐं हिकिड़ो पुलिस जो सीनियर ऑफिसर हुजण ते मूंखे फ़ख़्रु आहे। थोरे जो मूं वटि न्यूयॉर्क पुलिस जा बेच आहिनि यूनिफॉर्म आहिनि वर्दियूं आहिनि पर हिते आउं जॾहिं लॻंदुसि त माण्हू सम्झंदा त हीअ कहिड़ी वर्दी पाए पियो PQR जो आहे या को सम्झो त को सिक्योरिटी गार्ड आहे। सही सही माण्हू वरी ईअं सम्झंदा उन्हनि खे न्यूयॉर्क पुलिस जो। न्यूयॉर्क पुलिस सां मूं कमु कयो आहे ऐं बिल्कुलु तमामु सुठो तजुर्बो रहियो अमेरिकन पुलिस सां। उते जो निज़ाम टोटली मुख़्तलिफ़ आहे। असांजी पुलिसिंग मुख़्तलिफ़ आहे।
असां मुख़्तसिर ऐं घटि रिसोर्सिस में रही करे जेका पुलिस रिज़ल्ट थी ॾिए न, इहा ॻाल्हि मूं अमेरिकन पुलिस खे बि चई हुई। हिकिड़ो सेमिनार थियो, उते मूं चयो त तव्हांखे जेके रिसोर्सिस आहिनि हिते, या तव्हांखे जेके सहूलियतूं आहिनि, या तव्हांखे जेका एक्सेस आहे शयुनि ताईं पहुच आहे, ओतिरी एक्सेस ऐं एतिरा रिसोर्सिस ऐं एतिरो जेको आहे सो माली फ़ाइदा जेकॾहिं असांजे पुलिस खे हुजनि त असां त माना अवल त क्राइम थियण ई न ॾियूं, पोइ जेकॾहिं भला थिए त डिटेक्ट करण में देरी न कयूं। पर उन जे बावजूदि असांजूं तव्हां रिसोर्सिस जेके असांजा लिमिटेड रिसोर्सिस आहिनि, उन में जेका असांजी परफॉर्मेंस आहे, चंद हूंदा ब्लैक शीप, बाक़ी सॼी पुलिस जेका आहे न उहा अहिड़ी कोन्हे। हा, सॼी पुलिस जी कारकर्दगी ओवरऑल, पोइ माण्हू जीअं हींअर अवाम ॾिसो न जेके हालात आहिनि असांजा, उनमें फ्रस्ट्रेशन जो शिकार आहिनि। हा, सही ॻाल्हि आहे। त पुलिस बि जेका आहे अवाम मंझाई आहे। हा, एग्ज़ैक्टली ईअं ई आहे। त उन्हनि सां बि इहा जेका तकलीफ़ूं त साॻियूं आहिनि न। गर्मी सर्दी सहणी, गर्मी सर्दी सहणी थी पए, जीअं अवाम गर्मी सर्दी सहे थो, तीअं पुलिस बि सहे थी। पोइ हिक ॿिए मां कावड़ूं बि कढनि था, अवाम पुलिस मां थो कढे, पुलिस आऊं हिन तव्हांजे शहर में DSP होसि, बिल्कुलु आहे। तव्हां ॾिसंदा हूंदा त थोरी थोरी ॻाल्हि ते हिते रोड ब्लॉक लॻो पियो। हा, सही सही ॻाल्हि आहे। त पोइ माण्हू त पंहिंजो ॿियो भला हाणे छा कनि, सही, कुझु न कुझु पंहिंजो कावड़ किथे वञी कढनि। सही ॻाल्हि आहे। बहितर आहे त वञी को क्राइम कनि, त इन खां बहितर आहे न त को भला ठीकु आहे ॿ टे नारांगी हणी छॾनि। सही सही ॻाल्हि आहे। को वञी को ॾोह कनि, उन खां बहितर आहे त ॿ टे नारा हणी पंहिंजी तबियत मां। ऐं इन्हनि एहतिजाजनि खे बि माना इन जो पॉज़िटिव पहलू ॾिसंदो आहियां त माण्हू भला 4 नारा आहियूं ऐं कुझु पब्लिक खे तंग कयूं, कुझु पुलिस खे तंग कयूं, वरी अधु कलाक 15 मिंट खां हलिया विया। इन खां इहो बहितर आहे इन खां जो वञी को ॾोह कनि, को क्राइम कनि, को चोरी कनि, को माण्हुनि सां वञी विढ़नि। सही। इहो अच्छा, हाणे पुलिस ऑफिसर खां वरी शिफ्ट था थियूं, छो जो मुंहिंजे ज़हन में एॾा सवाल आहिनि तव्हां खां करण, मौक़े ते 10 एपिसोड करणा पवंदा। मूंखे ख़बर आहे मां तव्हांखे गर्मी में फासायूं वेठो। न का गर्मी कोन्हे। अच्छा, असांजी मौसीक़ी में कुझु ॻाल्हियूं मशहूरु आहिनि त फिलां राग ॻाइण सां बारिश वसी पवंदी, फिलां राग ॻाइण सां बाहि लॻी वेंदी, फिलां ॻाइण सां उहा बाहि विसी वेंदी, बारिश बंदि थी वेंदी। इन ॻाल्हियुनि में केतिरी सदाकत आहे? न साइंटिफिकली जेके प्रूफ्स आहिनि, मूं हिकिड़ो पंहिंजो किताबु लिखियो आहे तोरियां जे करतंद। वाह। इन किताब में मूं इन शइ ते तफ़सीली मूं इन ते तबसरो लिखियो आहे त जेकॾहिं बारिशूं हींअर बंदि आहिनि, सोकड़ लॻी पई आहे, या कंहिं वॾेरे जो फसल माना सुको पियो आहे, सही, बजाए जो इरिगेशन वारनि खे मिनथूं करे या छा वठी को गवैयो हुते हिनखे 2-3 ॾींहं मल्हार ॻाल्हाए त मींहं जा सटका जी थिए, रेज थी वञे चइनी पासे। तमामु बहितरीन। या मिसाल के असां दुश्मनी जो ने पाड़े में वञी माण्हू खे गवैये खे वरी दीपक ॻाराए त जी बाहि लॻी वञे। हा, सही ॻाल्हि आहे। त पोइ ईअं जेकॾहिं थींदो त पोइ वरी ईअं थींदो त कंहिंसां विढ़णो आहे, जहिड़ो करिणो त ॿियो त को तरीक़ो माना सवलो तरीक़ो आहे, न ॾोह न छा, वरी गवैये घुराए चई ने दर ते वई दीपक ॻाए। अच्छा, मतिलबु तव्हां हेॾा वॾा राग जा मतिलबु उस्ताद आहियो, ऐं तव्हां मतिलबु हीअ चओ पिया, छो जो मां सम्झां थो 100% रागी इहो इन ते यकीन कंदा आहिनि त ईअं थींदो आहे। असां दरअसल छा कंदा आहियूं जो शयुनि खे सम्झंदा घटि आहियूं, जेके मफ़रूज़ा ऐं मिथ जेके ॿुधल ॻाल्हियूं। सही। भला जेकॾहिं मींहं वसंदा हुआ या बाहियूं लॻंदियूं हुयूं, हाणे छो नथियूं लॻनि? दीपक त उहो साॻी उन जी कंपोज़िशन आहे, उहा नोटिशन आहे। अच्छा, सही। मेघ त कलामनि काफ़िन में पियो ॻाइजे। सही ॻाल्हि आहे। आम रिवाज जेको आहे सो हालात चलो भला दीपक हिकिड़ो अछो राग आहे, रेयर त उहो घटि माण्हू ॻाइनि था, पर ॻाइनि त पिया न। यूट्यूब तव्हां खोले ॾिसो अलाए केतिरा खुली ईंदा दीपक जा। भला इहो जेको मल्हार आहे या मेघ आहे, इहो त आम आहे न। पोइ ईअं त माना रोज़ शादियुनि मुरादियुनि में ॻाए, जिते शादी में वञी ॻाल्हि छने मां रुॻो ई पाणी बि टपके न 5 मिंटनि में जेको तूं मल्हार खां पोइ त ईअं। या मिसाली ॻाल्हि त हींअर मिसाली ॻाल्हि डुकार वारो आहे घर में, त उते रुॻो मेघ ॻाराइजनि न, इहे थरी फनकार जेके ॻाइनि पिया, फलाणो फ़क़ीर सभु जेके थरी आहिनि उन्हनि खे चइजांइ वाह ऐं ॻाइणु शुरू करियो मल्हार मेघ। सही। मींहनि जा सटका हुजनि, पाण बि ख़ुशि त सॼो अवाम ख़ुशि। ईअं कोन्हे, साइंस इन शइ खे रद्द थी करे। सही। मौसीक़ी जेका आहे न, उनजो तालुक़ु इंसान जे अंदर सां आहे।
सही ॿाहिरियूं जेको माहौल आहे एटमॉस्फियर आहे उन सां मौसीक़ी जो को बि तालुक़ु कोन्हे। वाह वाह वाह। ही जेको मौसीक़ी आहे इन जो तालुक़ु साम्हूं वारे जे आवाज़ सां ऐं उन जे साम्हूं वेठल आहे उन जे कननि ऐं दिमाग़ सां आहे। सही। हा इहो अलबत आहे त माण्हूअ ते ऐं माण्हूअ जी तबियत ते मौसीक़ीअ जो तमामु वॾो असरु आहे, वाह, मेघ वाह। जो न, माण्हूअ जी तबियत ते। इहा साइंस ने शइ हिसाब ऐं मौसीक़ी जेका आहे केतिरनि ई मर्ज़नि जो इलाजु आहे। बिल्कुलु आहे, सही आहे। हिकिड़ो लंबो आहे हुनजो प्रोसीजर आहे। माण्हू जी तबियत ते इंसान माण्हू जो मौसीक़ी छा लाइ ॿुधंदो आहे, तबियत खे ख़ुशि करणु आहे न, ग़मगीन हूंदो ख़ुशि थी वेंदो। मौसीक़ी उहा शइ आहे जो ख़ुशि माण्हू खे ग़मगीन करे छॾींदी। सैड सॉन्ग्स हूंदा आहिनि, शाइरी ऐं मौसीक़ी ॿ अहिड़ा आर्ट आहिनि, फ़नून लतीफ़ आया जो ख़ुशि माण्हू खे ग़मगीन करे छॾींदी, ग़मगीन खे वरी ख़ुशि करे छॾींदी। ॿुधो न, बीमार खे बिस्तरे तां उथारे विहारे छॾींदी, को माण्हू ठीकु ठाकु पियो वञे ॿुधी दिलि खे अहिड़ी ॻाल्हि लॻी वियसि जो उते को ब्लड प्रेशर चढ़ी वियुसि उते वञी वेही रहंदो। त इहे मौसीक़ी जा असरात आहिनि जेके माण्हुनि जे तबियत सां लाॻापियल आहिनि। इन सां को बरसाति सां या बाहियुनि सां या पिंगनि जे झूलण सां, झूला जेके आहिनि न उन्हनि खे को बि अहसासु कोन्हे। सही ॻाल्हि न को उन खे कनु आहे, न को उन्हनि खे दिलि आहे, न को उन खे जेको आहे सो ज़बान आहे, न को उन्हनि खे जेको आहे सो सोच आहे, न ख़्यालु आहे, न जज़्बात आहिनि, न अहसासात आहिनि। को बि गोखाम खां छो ॾुलंदो। सही हो न। बाक़ी हा हिकिड़ी शइ ज़रूरु आहे त एनर्जी ऑफ वॉइस, माना आवाज़ जी फोर्स, एनर्जी यानी कुवत। जीअं ओपेरा सिंगर्स हा उहो को गिलास खणी शीशे जो तोड़े छॾींदा आहिनि, पर उहा बि आवाज़ जी महिनत करे 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 उहा जेको ॻंढ आहे न ओॾी महिल खोलिजे त कहिड़ी फ्रीक्वेंसी आहे जेका गिलास ते ठका खणी कराइजे त ओॾी महिल गिलास। बाक़ी सॼो ॾींहुं ओपेरा बि हले भले तई जग रखी छॾो कुझु कोन्ह थींदो। अच्छा मूं इहा बि हिकिड़ी टेक्निक ॾिठी आहे, माफ़ु कजो ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदी त उहो गिलास जो छा कंदा आहिनि जो पहिरियों खणी ऐं उनखे पहिरियों टिन कंदा आहिनि त उहो जंहिं सुर ते टिन थींदो आहे त उन ते मिलाईंदा आहिनि पंहिंजो आवाज़, त उहो वाइब्रेशन पैदा थो थिए। तव्हां पहुता आहियो त इहा जेका फ्रीक्वेंसी आहे न आवाज़ जी जंहिं जॻह ते उहा वरी गिलास जी उहा पॉइंट बि नोट कबी आहे जितां इहो आवाज़ु आयो आहे। अच्छा पोइ वरी फोकस बि उन खे कबो आहे। सही। हाणे इन में ॿ शयूं हूंदियूं आहिनि, एनर्जी ऑफ वॉइस बि हूंदी आहे, एनर्जी ऑफ साइट बि हूंदी आहे। माना अखियूं बि ओॾी मरकूज़ हूंदियूं आहिनि ऐं आवाज़ बि ओॾी उन्हनि ते कंसंट्रेट कंदो आहे। पोइ थींदो इहो आहे त जीअं तव्हां हिकिड़ा इल्म ॿुधा हूंदा न, हिप्नोटिज़म ऐं मिसमरिज़म, इहे सभु इंसान जे अंदरि शयूं आहिनि। पोइ इहे रियाज़तूं जेके उन्हनि खे एॾो ताक़तवर बनाईंदियूं आहिनि। आवाज़ जी रियाज़त आहे न, ॾिसो न हिकिड़ो माण्हू नंढपण में मिड़ी पोइ ईअं ॻाईंदो आहे, पर जॾहिं आकार जो रियाज़ कराईंदा आहियूं हुनखे असीं, सही ॻाल्हि आहे, त 10 सालनि खां पोइ हुनजो आवाज़ु एॾो ताक़तवर बणिजी वेंदो त जंहिं तरफ़ मोड़े मुड़ी वञे, जंहिं स्पीड सां घुमाए हुनखे घुमिजी वञे। सही ॻाल्हि आहे। ऐं जंहिं तरीक़े सां लॻाए लॻी वञे, तिरछो लॻाए लॻी वञे, उल्टो लॻाए लॻी वञे, सिधो लॻाए लॻी वञे, त इहो जॾहिं आवाज़ु पंहिंजे कब्ज़े में अची वेंदो आहे न त पोइ साम्हूं वारी कंहिं बि शइ ते असरअंदाज़ थी सघे थो। पर माहौल ते असरअंदाज़ ओवरऑल थियणु इहा वॉइस ऑफ इहो एनर्जी ऑफ वॉइस जे पहुच खां ॿाहिरि आहे। अच्छा तमामु बहितरीनु ऐं तव्हांजो ॾाढो टेक्निकल जेको आहे लॉजिकल जवाबु। अच्छा मियां अज़हर हुसैन समूह साहिब जा हिन वक़्तु मौजूदा जेके रागी ॻाइनि था उन्हनि मां फेवरेट रागी कहिड़ा आहिनि जेके तव्हां पंहिंजी गाॾी में ॿुधंदा हुजो हिन वक़्त जा, अॼुकल्ह नाउ डेज़? हिन वक़्तु बि आउं ॿुधंदो आहियां, बिल्कुलु उस्ताद अमीर ख़ान ॿुधंदो आहियां। वाह। उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान ॿुधंदो आहियां। अच्छा वाह। उस्ताद सलामत अली ख़ान साहिबु ॿुधंदो आहियां। वाह। मैडम नूरजान ॿुधंदो आहियां। सही। आशा भोसले, मोहम्मद रफ़ी साहिबु, वॾी मेहदी हसन साहिबु। अच्छा मेहदी हसन साहिब सां तव्हांजो टाइम बि ॾाढो गुज़रियो? तमामु घणो मुंहिंजो हुन सां वक़्तु गुज़रियो, सालनि जा साल हुन सां गॾु वक़्तु। ऐं यकीन कंदो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मेहदी साहिबु आख़िरी जेको संदसि वक़्तु हो बीमारी जो, उन मां 70-80% वक़्तु जेको आहे सो न माना मुंहिंजी रिहाइश जेका कराची वारी न उते। अच्छा। ख़ान साहिबु उते हूंदो हो, पोइ ज़ाहिर आहे हुनजो ॻाइणु आवाज़ त कमज़ोर थी वियो, जीअं हींअर ग़ुलाम अली साहिब जो आवाज़ु। पर आवाज़ जे कमज़ोर थियण जो मतिलबु इहो कोन त उन्हनि जेको कमु करे छॾियो आहे न, ग़ुलाम अली साहिब या मेहदी साहिब जेको कमु करे छॾियो लाजवाब कमु हो। हिकिड़ो ई हो पंहिंजे दौर जो, ग़ुलाम अली बि हिकिड़ो ई हो, बिल्कुलु हिकिड़ो ई आहे। त इहे जेके माण्हू आहिनि इहे माना इहे फ्रेम जेके अलाह साईं माण्हू पैदा कया न, इहे उहे फ्रेम भञी छॾिया। सही 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 ॻाल्हि आहे। अमीर ख़ान जो फ्रेम ठहियो, अमीर ख़ान
जो फ्रेम टुटी वियो, वरी आमिर ख़ान पैदा न थियो। माना ईअं वेही करे ऐं चश्मे खे थोरो सिधो करे हीअं जेको जेॾीमहिल- जो हा, ख़ान साहब जेॾी महिल चश्मे खे लोॾो ॾींदो, लोॾो ॾेई जेॾी महिल हीअं कंदो चपनि खे, हा असांखे लॻंदो त हाणे अलाए छा थींदो। अलाए छा थी। अलाह जे छा कहिड़ो भो, जेको थींदो हो सो थींदो वाह वाह वाह। हो न। पोइ माण्हू खे बेख़ता कंदो हो उस्ताद आमिर ख़ान साहब। हे तमामु वॾा माण्हू आहे पंहिंजे दौर जा, पंहिंजे दौर जा। ईअं सम्झो त हिकिड़ा जादूगर गायक हुआ इहे, ऐं आवाज़ जूं करवटूं उन्हनि जूं अहिड़ियूं हूंदियूं, जेॾा दिलि चाहींदा लही वेंदा उन पासे। उन्हनि खे फ़िक्रु न हूंदो। वॾे में वॾी ॻाल्हि ॾिसो, तव्हां हेॾा आइटम ॿुधा लता मंगेशकर जा, मैडम नूरजहां जा, सलामत अली ख़ान साहब, इन्हनि खे करे तव्हां बेसुरो हिकिड़ो सुरगो लॻाईंदे बेसुरो ॾिठो। ऐं अॼुकल्ह जा जेके फ़नकार आहे, माज़रत सां चवां थो त संदन हिकिड़े ई गाने में जेको 50% त बेसुराई आहे, जेका पब्लिक शायदि नथी सम्झी सघे। शायदि हिन वक़्तु वरी टूल्स अहिड़ा अची विया आहिनि जो हुननि खे फिल्टर हणियो आवाज़नि खे, टोनिंग करे, माना टोन करे, ऐं उन्हनि खे इलाही साज़नि जे विच में विझी उन्हनि जे आवाज़ खे लिकाए कढनि था। तव्हां हुनखे तानपुरे जी ताड़ छेड़े चओ त आ करे छॾियो त मूंखे यकीन आहे त आ ॻाइण त परे जी ॻाल्हि आई कोन मिलंदी। आहिनि मुंहिंजूं इहे तल्ख़ ॻाल्हियूं, ऐं हमेशह बिल्कुलु। कंदो आहियां। हा बिल्कुलु न सही छो जो आहे। मूंखे इन ॻाल्हि जो कॾहिं कोन रहियो त माण्हू मुंहिंजे बारे में छा था सोचीनि या छा। सच जेको आहे पाण खे बि चई ॾिजे, ऐं सच जेको आहे ॿियनि खे बि चई ॾिजे। त माण्हू भला घटि में घटि 5 माण्हू कावड़ कंदा, 6 माण्हू थी सघे थो उन सच मां का गैरत करे को अची महिनत करणु शुरू हा करे, सही ॻाल्हि आहे, तमामु बहितरीनु। महिनत शुरू करे छॾे। अच्छा, तव्हां खां सेकंड लास्ट आहे सवाल त जीअं सभिनि खे ख़बर आहे त तव्हां हिकु पुलिस ऑफिसर बि आहियो, राइटर आहियो, ऐं अॼु तव्हां वीडियो में बि डायरेक्शन ॾिनी आहे, प्रोड्यूसर बि आहियो। तव्हां त माना मल्टीपल कमु कया आहिनि तमामु घणा। उन खां पोइ माना जेको आहे राग ऐं संगीत गुरू आहियो। अच्छा, हाणे कुझु असांखे पंहिंजे रिसोर्सिस खां ख़बर पई आहे त तव्हां कुझु मेडिकल ते बि कमु कयो पिया, ऐं कुझु का तव्हां दरियाफ़्त बि कयो आहे हिकिड़ो। इहा तव्हांखे किथां ख़बर पई? ॻाल्हि सची आहे। ॻाल्हि सची आहे। त मां चाहींदुसि त तव्हां असांजे नाज़रीन खे ॿुधायो त इहो कीअं, मतिलबु हेॾो वॾी रिसर्च तव्हां कई? मतिलबु हा, रिसर्च कई आहे काफ़ी सालनि खां पोइ। हिकिड़ो मूं आम हिकिड़ो सप्लीमेंट आहे, मेडिसन नथा चई सघूं हुनखे, सही। उहो सप्लीमेंट मूं जीअं चांहि आहे न, जीअं जी जी, अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो लिक्विड मूं तयारु कयो आहे जेको बॉडी में हर क़िस्म जी कैंसर जो इलाजु कंदो। हर क़िस्म जे कैंसर जो इलाजु? हा, ख़ासि तौर ते जेका स्टेज 2 खां स्टेज 3 वारा कैंसर जा मरीज़ आहिनि, उन्हनि जे लाइ अलाह जे तरफ़ां अलाह जी महिरबानी सां इहा ख़ुशख़बरी आहे सही त तमामु घटि ख़र्च में जेके कैंसर जो इलाजु, जेको केमोथेरापी या थिए थी, रेडियोथेरापी, इन्हनि जो हिकिड़ो हिकिड़ो डोज़ लाखों रुपयनि जो आहे। हा सही ॻाल्हि आहे। सम्झो न। त हीअ जेका हिकिड़ी चांहि खणी चइजो, चांहि त उहो नेराणे हिकिड़ी चांहि पीअणी आहे, ऐं वरी राति जो पीअणी आहे। 3-4 महीना पीअंदा इनशा अल्लाह ताला त उन्हनि मरीज़नि खे शफ़ायाबी मिलंदी। ट्रायल बेस ते असां फ्री में माण्हुनि जो तमामु घणनि जो इलाजु कयो आहे। अच्छा, कयो आहे। ऐं असांखे पॉज़िटिव मतिलबु मिलिया रिज़ल्ट? उन मां असांखे 99% रिज़ल्ट पॉज़िटिव मिली आहे। वाह। हा, इहो मुंहिंजो हिकिड़ो पुराणो शौक़ु हो, मुंहिंजी रिसर्च हुई। छो जो असांजे फैमिली में हिकु ॿ अहिड़ो माण्हू आहे जिन जो कैंसर जे ज़रिए वफ़ात थी, कैंसर जे वजह सां। उन्हनि जो इलाजु ॾाढो थियो, पर पोइ उहे लखें रुपया उन ज़माने में बि ख़र्चु करण खां पोइ इन मां तकलीफ़, हिकिड़ो त तकलीफ़ शदीद, सही। पर उन खां पोइ वरी उनजी ज़िंदगी बची न सघी। जेको वक़्तु माना कैंसर जे मर्ज़ में रहिया त माना तकलीफ़ में ई रहिया। सही। उन्हनि खे को आराम, चैन, सुकून, निंड, खिल, ख़ुशी उन्हनि जे माना जीअं रही ईअं सम्झो त जहिड़ा मोल हुआ। हा सही ॻाल्हि आहे। आख़िर वञी क़बर जे हवाले थिया। त कैंसर जे मरीज़ सां इहा थिए थी त मरण त हूअं ई बरहक आहे, सभु माण्हू मरंदा, असां तव्हां सभु हिकु ॾींहुं वञणा आहियूं। सही ॻाल्हि आहे। पर जेको माण्हू ज़िंदगी में रहे बि जेतिरा ॾींहं बि आहे त उहो माना सिहत सां रहे न, सुकून सां हुजे। त कैंसर जे मरीज़ खे सिहत सुकून नसीब नथो थिए। पर हाणे अलहमदुलिल्लाह कुझु मूं 60-70 बल्कि अञा मथे ई हूंदा, उन्हनि माण्हुनि खे मूं हीअ दवा ॾिनी। मूं चयो त ॻाल्हि इहा आहे त हीअ चांहि आहे, हीअ तव्हां पीओ,
ॿियो त हिन में का अहिड़ी का शइ जी आमेज़िश कोन्हे जो तव्हांखे तकलीफ़ ॾिए सही ऐं का बि हिन में अहिड़ी शइ कान्हे जेके तव्हां डॉक्टरी हवाले सां कोन जो साइड इफेक्ट हुजे सही हिकिड़ो सप्लीमेंट आहे जीअं चांहि पीअंदा आहियूं हा सही फूड ॻाल्हि आहे हिकिड़ो फूड आहे सही आहे लिक्विड आहे उन्हनि मुंहिंजे चवण ते पीतो मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कयूं पोइ कुदरत वारे उन्हनि खे शफ़ायाब कयो दुआऊं कनि पिया इंशाल्लाह हाणे इन शइ खे वधाईंदासीं त अवामुन्नास खे जेको थो अच्छा तमामु बहितरीनु ऐं हिकिड़ी एक्सक्लूसिव आहे त कैंसर जे इलाज जे लाइ हिकिड़ी सप्लीमेंट आहे जेका मियां अज़हर हुसैन समूह साहिबु तयारु कई आहे अच्छा जेके पेशेंट्स आहिनि छो जो हीउ वॾो हिकिड़ो सीरियस जेको आहे इशू आहे कैंसर छा मां तव्हांजो नंबर या तव्हांजी सोशल मीडिया जी ID शेयर करे सघां थो उन पब्लिक सां जेके पेशेंट्स आहिनि जेके तव्हां सां राब्तो करे सघनि साईं ॻाल्हि इहा आहे त हीअ त ख़ैर जो कमु आहे हा सही ॾिसो असांजी रोज़ी रोटी अलाह पाक ईअं खणी सम्झो त असांखे वॾा अमीर कबीर माण्हू न पयूं सही त बि रब पाक जी महिरबानी सां ख़ुशि खुरम ज़िंदगी गुज़ारियूं पिया पंहिंजी फैमिली सां त हिते कमाइण मक़सदु कोन्हे न त हीअ दवा मिसाली ॻाल्हि माण्हू जीअं पब्लिसिटी थींदी आहे ईअं थिए त माण्हू लखे करोड़े माण्हू मां सही ॻाल्हि आहे कमाए सघे थो भई छोकी हीअ त फी सबीलिल्लाह बि कोन्हे पर उन में सिर्फ़ु एतिरो आहे जो जेको उन में इंग्रीडियंट्स आहिनि उन जी थी सघे थो असीं क़ीमत जेका था मुक़ररु करियूं सो अञा सोची कोन्हे त उहा केतिरी कजे या छा कजे घटि छो माण्हू ग़रीब आहिनि ॾाढा हा एग्ज़ैक्टली ईअं ई आहे रिसोर्सिस तमामु घटि आहिनि माण्हू घणा माण्हू त महांगी दवा रुॻो इन करे कोन था वठी सघनि त पैसा खीसे में कोन मां सही ॻाल्हि आहे इन जे करे जेको माण्हू खे शफ़ायाबी नथी मिले थी सघे थो असां अहिड़े क़िस्म जे पंहिंजो पेशेंट्स खे जेके असांखे पक थी वञे त हीअ पैसा नथा भरे सघनि असां फ्री में ॾेई छॾियूं सही अहिड़ी ॻाल्हि कान्हे ऐं जेके पैसा भरे सघंदा उन्हनि खे असां चार्ज कंदासीं पर एतिरी चार्ज कंदासीं जो हरू भरू खीसनि मां माण्हुनि जे पैसा कढणु मतिलबु न आहे तमामु हीअ बहितरीनु आख़िरत जी जेको ईअं सम्झो त खेती आहे वाह 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 ऐं रब पाक जेको उन जो समर असांखे ॾींदो ऐं असांजी नियतुनि ते असांखे ॾींदो माण्हू ठीकु थींदा माण्हू दुआऊं कंदा माण्हुनि जी दिलनि मां दुआऊं निकिरंदियूं उनजो औलाद दुआ कंदो ॿारनि में ख़ासि तौर ते कैंसर जो फैक्टर तमामु घणो थी पियो आहे अॼुकल्ह ख़ासि तौर ते हींअर जेको असांजा खाधा आहिनि जेके जंक फूड आहिनि जंक फूड उन जंक फूड जे करे जेका ख़ासि तौर ते अंडनि जी कैंसर आहे या मैदे जी कैंसर आहे या लबलबे जी कैंसर आहे या पंहिंजो फिफड़नि जी कैंसर आहे इहा तमामु घणी थी वई आहे कॉमन थी वई आहे ऐं इहा अहिड़ी लिकल कैंसर्स आहिनि जो माना इहे जॾहिं बॉडी ते कब्ज़ो करे था वञनि उन खां पोइ डायग्नोस थिए थी सही ॻाल्हि आहे तमामु देरि थी चुकी हूंदी आहे सही उन करे सो आऊं इहो चवंदो आहियां त अहिड़े क़िस्म जा सिम्टम्स तव्हां महसूसु कयो त फ़ौरन जेकॾहिं स्टेज 2 खां स्टेज 3 में हली वियो आहे त का ॻाल्हि कान्हे इनशाअल्लाह ताला उनजो तमामु घणो फ़ाइदो ॾिसण में ईंदो इहा शइ हटी करे आहे इहो बि नंढपण खां मुंहिंजो शौक़ु रहियो आहे त इहे रिसर्च बीमारियुनि ते मूं त हिकिड़ो जेके हिन ते मुंहिंजो कमु हले पियो जेके दिलि जे अंदरि जेके आर्टरीज़ जेके ब्लॉक थी थियनि त उनजो त ही मार्केट में जेको थूम अदरक ॿुधाइनि था इहे सभु शयूं इहे आहिनि पंहिंजी जॻह ते पर जेको आहे सो उन्हनि जा डोज़ कीअं रखजनि ऐं उन्हनि खे कहिड़े नमूने सां यूटिलाइज़ कजे ऐं कहिड़े टाइम में केतिरे मिक़दार जी दवा मरीज़ खे छो जो हर मरीज़ जी उमिरि पंहिंजी आहे मिज़ाज पंहिंजो आहे हर मरीज़ जो जेको आहे सो पंहिंजी बीमारी जी नोयत जुदा जुदा आहे त इन ते मुंहिंजो कमु हले पियो इनशाअल्लाह जल्दी 5-6 महीननि में इन जी बि रिज़ल्ट इहे बि ट्रायल बेस ते आहे माण्हुनि खे उहा शइ ॾियां पियो ऐं फ़ाइदा पर हीअ त माना जेका त मार्केट में असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं तमामु जेको माण्हू को हूंदो जेको ज़रूरतमंद हूंदो बिल्कुलु असीं हुनखे ॾींदासीं तमामु बहितरीनु अच्छा जीअं त असांजे प्रोग्राम जो हिनमहिल टाइम ख़तमु थो थिए पियो ऐं मज़ो ॾाढो पियो अचे वरी स्पेशली तव्हांजी ही कैंसर वारी दवा जी जेका दरियाफ़्त आहे उहा बि नादरीन खे बिल्कुलु जेको आहे उन मां उहो लाभ हासिलु कंदा अच्छा वेंदे वेंदे जेको आहे मां तव्हांखे चवंदुमि त असांजे नादरीन जे लाइ को नंढिड़ो मैसेज हुजे जेको तव्हां ॾियणु चाहियो पंहिंजे तरफ़ां बेखौफ़ थी जेको आहे न जियो डपु दिलि मां कढी ऐं सादो ई खाओ पर साफ़ु सुथिरो खाओ टेंशन फ्री ज़िंदगी गुज़ारियो बीमारियुनि खां पाण खे महफ़ूज़ रखो तमामु बहितरीनु ऐं दोस्तो वठूं था अॼु जे प्रोग्राम मां इजाज़त तव्हां खां ऐं इनशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु नए महिमान सां वरी नए एपिसोड में थैंक यू